सन वेझो ख़ाली प्लाट मां अधरोट शख़्स जो तशद्दुद थियल लाश ठाहे पाके वारसनि जो चवणु आहे त अली गुल रमाणी काल गोरियूं वठण लाइ घरां निकितो त पुलिसदार तौरु गुम थी वियो। अॼु घर अॻियां ख़ाली प्लॉट मां संदसि तशद्दुद थियल लाश मिलियो आहे। इतला ते पुलिस पहुची लाश तहवील में वठी अस्पताल मुंतकिल कयो। ज़रूरी कार्रवाई बाद मड़ वारसनि हवाले कयो वियो। सन वेझो ख़ाली प्लाट मां अधरोट शख़्स जो तशद्दुद थियल लाश ठाहे पाके वारसनि जो चवणु हो त अली गुल रहमाणी गोरियूं वठण लाइ घरां निकितो त पुलिसदार तौरु गुम थी वियो। अॼु घर अॻियां ख़ाली प्लाट मां संदसि तशद्दुद थियल लाश मिलियो आहे। इतला ते पुलिस पहुची लाश तहवील में वठी अस्पताल मुंतकिल कयो। तफ़सील माकनासी सिंध टीवी न्यूज़ से रिपोर्टर अमजद अली उमरानी खान। जी अमजद आगा कजो। जी सन बरसा न्यूज़ सुनहरी में आमिरी थाने जी हद में घर अॻियां ख़ाली प्लाट मां हमरा जो तशद्दुद थियल लाश मिलियो आहे। न्यूज़ सुनहरी में 55 सालनि जे पीर सन अली गुल ब्राह्मणी जो संदसि घर अॻियां ख़ाली प्लाट जंहिंमें झाड़ियुनि मां तशद्दुद थियल लाश मिलियो आहे। जॾहिं त वारसनि जो चवणु आहे त अली गुल ब्राह्मणी घरां गोरियूं वठण लाइ निकितो जेको कल्ह खां वठी गुम हो, जंहिंखां पोइ अॼु सुबुह जो संदसि घर अॻियां तशद्दुद थियल लाश मिलियो आहे। पोइ अली गुल ब्राह्मणीअ जी मुंहं ते सुरोटनि जा निशान पिणु मौजूदु आहिनि। अहिड़ो इतला मिलण ते आमिरी पुलिस वाक़िए वारे हंधि पहुची लाश पोस्टमार्टम लाइ कराए अस्पताल मुंतकिल कयो। जॾहिं त आमिरी पुलिस जो चवणु आहे त लाश 3 ॾींहं पुराणो आहे जेको सुॼी पियो आहे। वधीक ख़बर पोस्टमार्टम रिपोर्ट अचण खां पोइ थींदी। जी महिरबानी मांजी अमजद आगा करण लाइ।